बे पासे भी अहम खबर शेयर कंदासीं सिंधड़ी में, जिथे गोठ जहान खान शहर में ज़हर ॾेई क़त्ल कयल नारी फ़हमीदा शहर वारे केस में जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंधड़ी जे गोठ जहान खान शहर में ज़हर ॾेई क़त्ल कयल नारी फ़हमीदा शहर वारे केस में जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। मीरपुर ख़ास जी अदालत जवाबदार मौला बख्श इसहाक, गुलाम मोहम्मद ऐं इस्माइल शहर जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। करीम बख्श शहर समेत 5 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो हो। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंधड़ी में गोठ जहान खान शहर में ज़हर ॾेई क़त्ल कयल नारी फ़हमीदा शहर वारे केस में जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंधड़ी खां शाहजहान शर खां। जी शाहजहान, वधीक छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधायां त कुझु अर्सो अॻु सिंधड़ी जो गोठ जहान खान शहर में मुबैना तौरु जेको आहे भाइयुनि सां ज़हर ॾेई क़त्ल करण वारो मामलो आहे, जेको उन हवाले सां तव्हांखे ॿुधायां त ज़हर ॾेई क़त्ल करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार थियल नारी जेका फ़हमीदा शहर जो भाउ मौला बख्श शहर, इसाक शहर, गुलाम मोहम्मद शहर, इस्माइल शहर जी 1 लख रुपए एवज़ फर्स्ट एडिशनल सेशन जेके मीरपुर ख़ास अदालत में ज़मानत मंज़ूर थी वई आहे। जॾहिं त साॻिए केस में करीम बख्श शहर समेत ज़मानत हासिल कंदड़ 5 जवाबदारनि अदालत में पेश थिया, जंहिं ते फर्द जुर्म लागू कयो। जवाबदारनि 2 महीने खां इनकार करे छॾियो। अदालत जेका ॿुधणी आहे 4 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। ॿिए तरफ़ आहिनि ॿुधायां नारी जो मुड़ुसु जेको गुलाम कादिर शहर, उनजो चाचो सोराब शहर ऐं जेको आहे सरदार करीम बख्श शहर जो हुते ॻोठ वञी हुते मेड़ मिंथ करे जेको आहे उन्हनि ॿियो बच करायो। उन्हनि जो इहो चवणु हो त जेको आहे तव्हां इन क़त्ल में मुलविस न आहियो, जेको आहे असांखे ग़लतफ़हमी थी, जंहिंजे करे मेड़ मिंथ जो काफ़िलो तव्हां वटि पहुचायो, असांखे बख्श कयो। ॿिए तरफ़ करीम बख्श शहर इल्ज़ाम ते आयल करीम बख्श शहर ॿुधायो त मूं वटि मेड़ मिंथ वठी आया, मूं उन्हनि खे बख्श कयो, जंहिंजो फ़ैसिलो बाद में थींदो। जी वरी महिरबानी अवांजी शाहजहान अपडेट करण लाइ।